पाकिस्तान में कोरोना सबब 54 ॼणा फौत। पंजाब में हिन वक्त कोरोना सबब 1918, सिंध में 932 ऐं KPK में 500 केस रिपोर्ट थी चुका। बलूचिस्तान सूबे में 202 वफ़ाक़ी गादी वारे शहर। इस्लामाबाद में 83 कोरोना वायरस जा मुतासिर केस साम्हूं अची चुका आहिनि। वज़ीर आज़म जो इम्तिहान शुरू थी चुको आहे। शेख रशीद रमज़ान खां पोइ अटे ऐं खंड जे चोरनि खां हिसाब वरितो वेंदो। खंड ते सब्सिडी में असद उमर जो किरदारु नाहे, रज़ाक दाऊद जो किरदारु इम्कानी तौर ते थी सघे थो। सुप्रीम कोर्ट जेलनि मां आज़ाद कयल कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदे सिंध ऐं पंजाब जे जेलनि मां आज़ाद कयल कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत नेब जे संगीन ॾोहनि में घुर्बल जवाबदारनि समेत मनशियात जे ॾोहनि में मुलविस जवाबदारनि जूं ज़मानतूं बि रद्द करे छॾियूं आहिनि। ऐं पंजाब ऐं KPK में बरसात जा इम्कान। मौसमियात खाते पंजाब ऐं KPK में बरसात जा इम्कान ज़ाहिर करे छॾिया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मौसम ख़ुश्क रहियो, जॾहिं त पंजाब ऐं KPK में बरसात पई। सभिनी खां वधीक बरसात सियालकोट में 10 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। सभिनी खां वधीक बरसात सियालकोट में 10 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट